जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दादू प्रेस क्लब ते, जिते 5 ॾींहं अॻु पुलिस जे मुबैना मुक़ाबले में जेको हिकु नौजवान ज़मींदार नादिर जमाली जेको मारिजी वियो, उनजे वारसनि पारां जेको आहे उनखे इंसाफ़ ॾियण लाइ दादू जे अलामा आया एकाजी खां सवे माण्हुनि जेको आहे रैली कढी हिन महिल प्रेस क्लब जे आॾो धरणो हयो आहे। असां उन धरणे में दादू जा वकील बिरादरी, सिविल सोसाइटी ऐं दादू जे शहरीन वॾे अंग में शिरकत कई आहे। असां हिन हवाले सां उन महिल दादू जे शहरीन ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। करी असां रैली कढी आहे शहीद नादिर ख़ान जे खून सां इंसाफ़ थिए, जेको हुनजो मारवाई अदालत क़तल थियो आहे, हुनखे बेदर्दी सां सरेआम रोड ते ॿियारे गोलियूं हणी मारियो वियो आहे। असां हुन लाइ परमन एहतजाज कयो आहे। अलाह हुक़ाम खे झिंझोड़े जाॻाइण लाइ त भाउ उथो, केसि ताईं सिंध जा मासूम बचड़ा तव्हां माराईंदो, केसि ताईं नादिर ख़ान जहिड़ा माण्हू ईअं शहीद थींदा रहंदा। हो बि कंहिंजो बच्चो हो, कंहिंजो पीउ हो, हुनजा मासूम बचा हुआ। उथो जाॻो। अदा हिन वाक़े जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। एक्स्ट्रा जुडिशल किलिंग आहे, साबित आहे सबूरनि वाक़िअनि वजह त कंहिं बि एनकाउंटर में कोन शहीद थियो आहे। हुनखे सिधियूं गोॾनि में गोलियूं हणी ऐं हुनखे शहीद कयो वियो आहे। जुडिशल इंक्वायरी जो मुतालबो करियूं था असीं, जो जुडिशरी ॾे वाङणियूं खॼनि थियूं। इन करे जुडिशल इंक्वायरी इम्पार्शल थियणु घुरिजे, जीअं हिन वाक़े जे हक़ीक़ी मुजरिमनि खे कैफ़र किरदार तां पुॼाइजे। असां कंहिंजो बि नालो नथा खणूं, पाण जेको आहे सो सबूरी शयूं साबित थींदियूं ऐं मालिक उन्हनि जूं गवाहियूं ॾींदा। जी अदा असां समाजी वर्कर हुअण जे नाते असांजो इहो फ़र्ज़ु थिए थो त जेको नाहक क़तल थियो आहे असां उन बाबति आवाज़ उथारियूं। ही नाहक सरेआम क़तल थियो आहे, इन जे पोयां का वॾी साज़िश आहे जंहिं तहत अहिड़ो नौजवान क़तलु कयो वियो आहे। सो इहा असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। हीउ हिकु नादिर जमाली क़तलु न आहे थियो, हीउ पूरी इंसानियत जो क़तलु आहे। अदा हीअ एहतजाज अदा नादिर जमाली जो, जंहिंखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे, जंहिंखे दहशतगर्द जो करार ॾिनो वियो आहे। शर्म अचणु घुरिजे उन्हनि खे जेके हिकिड़े समाजी माण्हू खे दहशतगर्द जो करार ॾिनो वियो आहे। ऐं एॾो क्राउड तव्हां ॾिसी रहिया आहियो त अवाम हितां हर हंधि जी मौजूदु आहे, जेके इंसाफ़ लाइ हिते गॾु थिया आहिनि सभई। इहो आहे त पहिरियां त हीउ मुक़ाबिलो न हो, हीउ हिकिड़ो कूड़ आहे। इहो कूड़ ज़ाहिर थिए ऐं जिन बि इहो ड्रामो कयो आहे उहे सभु ज़ाहिर थियनि, उनखे सज़ा ॾिनी वञे। तव्हांजो कहिड़ो मुतालबो जुडिशल इंक्वायरी जो आहे। असां इहो चाहियूं था नादिर जे खून सां इंसाफ़ थिए, बेगुनाह हिकिड़ो क़तल नौजवान जो, ऐं ईअं नौजवान मारिया वञनि सभु ख़ामोश वियूं, मुनासिबु कोन्हे। सॼी सिंध में दहशत जो कानून आहे। ईअं ई दादू में जेको हिकिड़ो वाक़ियो जेको थियो आहे नादिर साहिब जो, नादिर जमाली नथा सम्झूं, असां उनखे सभु क़ौम जो सम्झूं। नौजवान जेके आहिनि उन्हनि जा असीं धणी आहियूं। एहतियात पंहिंजे प्यारे दोस्त नादिर ख़ान जमाली शहादत ते कयो आहे, जेको उनजे फैमिली सां उन सां ज़ुल्म थियो आहे। उन सां गॾोगॾु सॼे दादू जे बाशऊर माण्हू खे दिली सदमो पहुतो आहे। जेको पुलिस हिते पंहिंजी हिकिड़ी स्टेज ठाही आहे, जेको इंतिहाई हिकिड़ो किरियल किरदारु हिन अदा कयो आहे। हिते अदालतूं मौजूदु आहिनि, कानून जे दायरे में रही करे उन सां को इंसाफ़ थियणु खपे हा। उनजे ख़िलाफ़ु एविडेंस हुआ त अदालतुनि में उनखे जेको आहे सो आंदो वञे हा। हिन इंतिहाई हिकिड़ो ज़ुल्म कयो आहे, जंहिंसां असांखे तमामु घणो सदमो पहुतो आहे। ऐं असांजे सरदार रफ़ीक अहमद जमाली असांखे सभिनी खे यकीन ॾियारियो आहे त पहिरीं FIR, उन खां पोइ जुडिशल इंक्वायरी थींदी, जीअं दादू में कंहिं बि माण्हूअ सां इहो ज़ुल्म न थी सघे।